हालाणी में इंसानियत की ख़िदमत करण ऐं सदन सां थियल ज़ुल्म जो तदारक करण लाइ ज़िम्मेवारी वरिती आहे। कंहिं बि मारोअड़ी मिसकिन खे का भी सरकारी टीम सरकारी माण्हू मां कंहिं भी क़िस्म की शिकायत है तो दरख़्वास्त सां गॾु मूं वटि पहुचे इंसाफ़ वठी ॾियारणु मुंहिंजी ज़िम्मेवारी है। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार रीजनल डायरेक्टर रिटायर्ड जज मुहतसिब आला ज़िल नुशरत फ़िरोज़ ख़ालिद हुसैन शेख ॻोठ सूमर ख़ान कासकिली में एडवोकेट सदाकत अली कासकिली ऐं ॻोठाणनि पारां तरफ़ां डिस्पेंसरी जी ज़मीन जो दौरो करण लाइ कोठायल तक़रीब में ख़िताब कंदे चयो, तव्हांजा बुनियादी मसइला रोड रस्ता, स्कूलनि में उस्तादनि जी खोट, अस्पतालुनि में डॉक्टरनि जी खोट, ज़मीन जा खाता ऐं रजिस्ट्री न करण ॾियण समेत कंहिं बि चूंडियल चेयरमैन टाउन ऑफिसर काउंसलर ख़िलाफ़ का भी नाजाइज़ी ऐं शिकायत हुजे तो तव्हां दरख़्वास्त लिखी खणी अचो। अमल कराइण ऐं इंसाफ़ वठी ॾियणु मुंहिंजी ज़िम्मेवारी में शामिल आहे। इन मौक़े ते NDHO हेल्थ अब्दुल सत्तार खांगरो समेत इकबाल गढ़ी वकील सदाकत अली कासकिली ॻाल्हाइण ॾे चयो त तव्हां ॻोठाणनि जसल लहणो जेके बिना मुआवज़े जे 1 एकड़ ज़मीन जो डिस्पेंसरी लाइ डोनेट कयो था, इंशाअल्लाह जल्द कागज़ी कार्रवाई करे डिस्पेंसरी जी बिल्डिंग तव्हां ॻोठाणनि खे ठाहे ॾींदासीं। जॾहिं त आयल महिमाननि खे वकील सदाकत अली कासकिली आजाणो पियो ॾिनो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।